दोस्तों मां इलाही खुश ॼाण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु ऐं असांजो नओं उनवान आहे बलागत। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में बलागत जो जाइज़ो। बलागत छाखे थो चइजे, बलागत जी माना छा आहे, बलागत छाखे थो चइजे, बलागत में कहिड़े क़िस्म जी शाइरी कई वेंदी आहे, अॼु असां उन बाबति सम्झंदासीं ऐं उन खे पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरी मां मिसाल ॾेई करे सम्झंदासीं त बलागत आहे छा, बलागत छा थो चइजे। शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरीअ में जेका बलागत आहे उहा डॉक्टर गुरबख्शाणीअ पंहिंजे मज़मून शाह जो शेर ऐं शाइरीअ में कुझु हिन रीति बयानु कई आहे त बलागत लफ़्ज़ जी माना आहे वक़्तु ऐं हालात जे मुताबिक़ शाइरी करणु, वक़्तु ऐं हालात जे मुताबिक़ शाइरी करणु। हाणे वक़्तु ऐं हालात छा आहे, इंसानु कॾहिं बि हिकु करो नाहे हूंदो, कॾहिं ग़म हूंदो आहे, कॾहिं ख़ुशी हूंदी आहे, कॾहिं ॾुखु हूंदो आहे, कॾहिं जेको आहे सो गुस्सो हूंदो आहे, कॾहिं कावड़ हूंदी आहे, कॾहिं इश्किया मिज़ाज हूंदो आहे, कॾहिं रूहानी मिज़ाज हूंदो आहे। हर हिकु इहे मिज़ाज हूंदा आहिनि, इन मिज़ाजनि जे मुताबिक़ जेको आहे सो शाइरी कई वेंदी आहे ऐं इंसान ते इहो थींदो ई आहे, उहो कॾहिं बि हिकु करो नाहे रहंदो। इन जे करे ई इहो चयो वियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में बलागत जो जाइज़ो जी बलागत लफ़्ज़ जी माना इहा हुई जेका उहो ॿुधाए थो। शाह लतीफ़ जेको आहे इंसान में तरह तरह जा पूर जज़्बा उथनि था, कॾहिं ग़म ऐं गुस्सो, कॾहिं खिल ऐं ख़ुशी, कॾहिं मदहोशी, कॾहिं इश्क़ ऐं मुहबत ऐं कॾहिं बेताबी ऐं बेक़रारी। इहे सभु जूं सभु शयूं आहिनि जेके ज़ाहिर थियनि थियूं। इन ज़ाहिर थियण जे करे ई इन खे बलागत चयो वञे थो ऐं बलागत इहा ई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में इन खे कीअं ज़ाहिर कयो वञे, छाकाणि शाह लतीफ़ बि इंसानु हुयो, उन पंहिंजी शाइरीअ में उन्हनि सभिनी शयुनि खे वाज़े करण जी कोशिशि कई आहे ऐं ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे त कहिड़ी शइ कीअं आहे ऐं कहिड़ी रीति हले थी। उहे सभु जो सभु आहिनि, छो त जॾहिं असां ॾिसूं था बुनियादी तौर ते को बि इंसानु हिकु करो रही कोन सघे, हिकु करो हुजण ठाहे कोन्हे को। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि ईअं ई हुयो, उहो बि कॾहिं वेदता हो, कॾहिं इश्क़ में हो, कॾहिं जेको आहे सो सूफ़ियाने रंग में हुयो, त कॾहिं इश्किया मिज़ाज में हो। हाणे असांजा मिसाल असांखे केतिरा ई मिलनि था उन जा, जंहिंखे असां वाज़े कंदासीं। चंद मिसाल, चंद शेर हिते आहिनि जेके मां तव्हांजे साम्हूं पेश कंदुमि ऐं उन्हनि शेरनि जे बुनियाद ते असां सम्झंदासीं त बलागत इहा ई हूंदी आहे ऐं इन खे ई बलागत चइबो आहे। एक कसर दर लख हज़ार कोणे किणस ॻड़कियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। एक कसर माना महल, दर लख कोणे किणस ॻिणकियूं, उन में केतिरियूं ॻिणकियूं आहिनि। ऐं इहो हिकिड़ो वैदानी ऐं अलाह ताला जी जेको आहे सो परख खे ज़ामु कयो, माना रूहानियत खे ज़ाहिर करे थो पियो, अलाह जी वहदत खे ज़ाहिर थो करे त कहिड़े नमूने ते वाहिद जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे। हीउ सॼो जेको दुनिया आहे उहो हिकु महल जे मिसल आहे, उन में जेको आहे सो लखें दर आहिनि ऐं जेको आहे सो केतिरियूं ई करोड़ ई जेको आहे सो खिड़कियूं आहिनि। जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं, पर जेॾां बि ॾिसां थो, जंहिं पासे परख कयां थो, नज़र डोड़ायां थो त हिकिड़ो ख़ालिक़ काइनात ई नज़र अचे थो, उन खां सवाइ ॿियो केर बि नज़र नथो अचे। इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वहदत जो नज़रियो आहे जंहिंखे इहो ॿुधाए पियो थो। वरी ससुई जॾहिं वई हुई त उन पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजी शाइरीअ में या पंहिंजी ॻाल्हि खे हीअं चयो, पई जा पाण में कयम रूह रहाण, त नका डूंगर ॾेह में नका केचिन काण, पुनू थियसि पाण ससुई था सूर हुआ। जॾहिं ससुईअ पुनूअ खे ॻोल्हण जी कई हुई त ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं थकिजी पई हुई त तॾहिं थी चए त पेही जा पाण में कयम रूहण, जॾहिं वेठी पंहिंजो पाण सां रूह रहाण कयम त पोइ ॼाण में पई वञी त जेको आहे सो पुनू त मुंहिंजे अंदर में मौजूदु आहे, पुनू मुंहिंजे अंदर में मौजूदु आहे, मां उनखे ॿाहिरि किथे पई थी ॻोल्हियां, मूंखे पंहिंजो पाण में अंदरि उन खे ॻोल्हणु घुरिजे। जे ससुई जेका मां हुअमि दुनिया माना उहो सूरनि सां भरियल हुई, जॾहिं खां पाण खे परखियो आहे, सम्झियो आहे त ख़बर पई आहे त मां अकेली अंदरि में ई आहियां ऐं अलाह मुंहिंजे अंदर में यानी की पनू मुंहिंजे अंदर में मौजूदु आहे। इहे शयूं आहिनि जेके बलागत आहिनि, इहे वक़्तु कॾहिं कॾहिं कोन ईंदियूं। हाणे इंसानु जेको आहे उहो तकलीफ़ुनि में, अहंजनि में, सहंजनि में अची वेंदो आहे ऐं पोइ अची इन्हनि शयुनि खे जेको आहे सो परखण जी कोशिशि कंदो आहे। तॾहिं ई जेको आहे चलो त अलाह ताला खे जॾहिं ॿाॾाईंदो आहे, अलाह जी वहदत जे आॾो ईंदो आहे, त अलाह जे जेको आहे सो ॻाल्हियुनि खे वेदो ईंदो आहे ऐं जॾहिं निराश थी वेंदो आहे, उमेद लाइ वेठो हूंदो आहे, चवंदो आहे जेॾो तुंहिंजो नाम बाज बि उॾियाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाम बाज बि उॾियाई मंगा, री थंभीअ री थोणीअ तूं छपर तूं छा, कुॼाड़ो कां तोखे मालूम सभु का। हाणे कंहिंजी रूहानियत कैफ़ियत आहे, इंसानु जॾहिं
ॼाणे थो त मूंखे कुझु बि न आहे, आउं कुॼाड़ो कहां, मूंखे का ख़बर कोन्हे का, मूंखे का इल्मु कोन्हे को, मूंखे मालूमात का बि कोन्हे। जेको कुझु ॼाणी थो ए अलाह ए ख़ालिक़ काइनात, तूं ॼाणी थो, तोखां सवाइ ॿियो केर बि कोन थो ॼाणे। इहा रम्ज़ आहे, इहा बलागत आहे। छो इंसान जो रूह आहे न, जज़्बो आहे न, पूर आहे न, कॾहिं कहिड़ो आहे त कॾहिं कहिड़ो आहे, कॾहिं इश्क में आहे त कॾहिं जेको आहे सो कहिड़े नमूने सां अचे थो त इन्हनि शयुनि खे वाज़े करे थो। छाकाणि त जॾहिं असां वाहिद ख़ालिक़ काइनात खे यादि कयूं था त असांखे ज़ाहिर थिए थो इहो। अखर पढ़ अल्फ़ जो वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। अखर पढ़ अल्फ़ जो वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंसान जी रग रग खां वाक़िफ़ु हो, उन जी रग ते निशान कयईं। तंहिंजे करे चयो हुई त जेके दुनिया जो जेका हेॾा वॾा वॾा किताब पढ़ी थो, हे पढ़ी थो, इहे सभु अजाया आहिनि, इहे सभु फज़ूल आहिनि। इन सभिनी खे छॾे ॾे, तोखे जेके पंहिंजे ख़ालिक़ खे काइनात खे परखिणो आहे त अंदरि जो पनो जेको आहे उन खे उजार, उन खे साफ़ु कर, उन खे सम्झाए छॾ त तोखे सभु कुझु नज़र अची वेंदो। तॾहिं चए थो जा पसी पाण खे ताता ना आहे निमाज़, जा पसी पाण खे ताता ना आहे निमाज़, सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर चओ। वरी छा कोई अथसि, जा पसी पाण खे ताता ना आहे सजूद, तंहिंखां पोइ वजूद विञाए वजूद, तंहिंखां पोइ तकबीर चओ। पहिरियों पंहिंजे वजूद खे विञाइणो आहे, पोइ ख़तमु करिणो आहे, पंहिंजे गुरूर खे, पंहिंजे तकबुर खे, पंहिंजी वॾाईअ खे, इन्हनि सभिनी शयुनि खे पहिरियों ख़तमु करिणो आहे, तबाह करिणो आहे, फ़ना करिणो आहे। उन खां पोइ जेको आहे सो ख़ालिक़ काइनात सां वञी मिलणो आहे। इहा हिकु रम्ज़ आहे, इहा हिकु ॻाल्हि आहे जंहिंखे इहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाइरीअ में इन्हनि शयुनि खे वाज़े करण जी कोशिशि करे थो, सम्झाए थो त इहे ई शयूं आहिनि जेका बलागत में अचनि थियूं। ऐं इश्क बि आहे। शाह लतीफ़ भिटाई जो शेर असांखे ॿुधे थो, चंड चवां सचो चए मुठियां मभाई, ॿ अखियूं टियों नक तो में नाहे प्रिय जहिड़ो, भेट कई अथई। बलागत हुई, इश्क में मुब्तला हो, इश्क में अची करे अहिड़ी शाइरी करे छॾियईं न। चंड तुंहिंजी ज़ात पाड़िया न प्रियसी, तूं अछो में राति सॼण नित सोझरा। हाणे इहे सभु शेर आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा, जेके उन जे वक़्त ऐं हालात जे मुताबिक़ आहिनि ऐं वक़्त जे हालात जे में कंदा रहनि था। असां मोहबत में तमामु घणो थी वेंदा आहियूं, जॾहिं चवंदा आहियूं पंहिंजे दोस्त खे, पंहिंजे कंहिंखे बि चवंदा आहियूं, कुर्ब कंदा आहियूं तंहिंखे, जेके चवंदा आहियूं वञनि में थी वेह त वारे छपर ढकिया आहिनि, तोखे न ॾिसे ॾेह आउं न पसां की ॿियो। जॾहिं असां हिते जे इन रम्ज़ ते, इन हालात में जेको चवंदा आहियूं मुहबत जे इंतिहा ते हूंदा आहियूं, त चवंदा आहियूं मुंहिंजा वञनि में थी वेह, मुंहिंजी अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकिया आहिनि, तोखे सिर्फ़ु मां ॾिसंदो रहां, मूंखां सवाइ बि तोखे केरु बि न ॾिसे, तो पसे न कोई आउं न पसां की ॿियो। माना मां तोखां सवाइ ॿियो कंहिं शइ खे बि न ॾिसां, न सम्झां, न परखियां, मां तोखां सवाइ कुझु बि न आहियां, तूं ई आहीं ऐं तूं ई मुंहिंजी अखियुनि में थी वेह। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ जी हिकु रम्ज़ आहे, हिकु हालात आहिनि, उनजे अंदरि जा जज़्बा आहिनि, अंदरि जो अहसासु आहे, जेको हू वक़्तु ब वक़्तु पंहिंजी हालत जज़्बनि खे, पंहिंजे हालातनि खे ज़ाहिर कंदो रहे थो। इन ई करे चए थो आशिक़ ज़हर पिया क वेह ॾिसी वहसन करिणो। हाणे आशिक़नि ते बि अची थो वञे न, ईअं न आहे त को हिकिड़ी ई ॻाल्हि ते अची थो वञे, कोड़े कड़े ऐं कातिल जा हमेशह हिराक, लॻी लव लतीफ़ चए फ़ना क्या फ़िराक, तोड़े चिकननि चाक तब आह नस्ल में आम सी। इहा हिकु अलॻि मिज़ाज हो, हिकु अलॻि रंग हो, उन ई रंग में इहा रंगे हुयो ऐं इहा रंग में अचे इहा शाइरी कई। उन खां पोइ वरी चए थो जॾहिं सब्र अचे, जॾहिं माठ अचे, जॾहिं कुर्ब अचे, जॾहिं थिए थो इंसानु माठो अची वञे, तॾहिं तो निहाईअ खां नींहुं सिख मुंहिंजा सुपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे, पंहिंजी मोहबत खे अंदरि में लिकाए छॾियईं, पंहिंजी ॻाल्हियुनि खे, पंहिंजे प्रचार खे अंदरि में लिकाए छॾियईं। उन खां सवाइ चई कुझु बि न आहे, उहे सभु जूं सभु शयूं अंदरि में ई जेको आहे सो सांढियल आहिनि। इन्हनि संढियल शयुनि खे उते सांढे छॾ, ख़तमु करे छॾ बसि। इन करे अॻिते चए थो हलो हलो काक तड़े जिथे नींहुं उछल, न का झल न पल सभु का पसे प्रिय खे। हलो हलो काक तड़े जिथे नींहुं उछल, न का झल न पल सभु का पसे प्रिय खे। हाणे इहा सूंहं जे सोभ्या जी ऐं जेको आहे सो नींहं जी हिकु अहिड़ी मिसाल ते पहुतल आहे। चए थो जिथे सूंहं खे किथे का झल कोन्हे का पल कोन्हे का, जेका सूंहं ॾिसणी आहे, जंहिंखे जेतिरी सूंहं खे परखिणो आहे उते हली परखे, उते कंहिं क़िस्म जी का झल पल कान्हे का। इहा लतीफ़ी रम्ज़ूं आहिनि, लतीफ़ी लातूं आहिनि। इनखे सम्झण जे लाइ असां हर हिकु पंहिंजे बुनियाद ते खणी सघे थो, कॾहिं केरु कीअं त केरु कीअं खणी सघे थो। जेकॾहिं का कमु हल ते वञे
जेकर उन्हनि पहाड़ियुनि ते वञे, उन्हनि जेको आहे सो खावड़ियुनि सां वञे थो त उते वञी जेको आहे सो उन सूंहं खे पकसे थो, जेका ख़ालिक काइनात जेका सूंहं ठाही आहे हिन दुनिया जी, हिन धरतीअ जी, हिन जबलनि खे, हिन आसमाननि खे, हिन वण टिण गुल ॿूटा जेके बि आहे हिन सभु सूंहं आहिनि, हिन सूंहं खे परखियो वञी कंहिं क़िस्म जी का जेको आहे सो झल पल कान्हे का। लतीफ़ इन जी ॻाल्हि करे थो ऐं इहे ई ॻाल्हियूं जेके आहिनि शाह लतीफ़ जी शाइरीअ में समायल आहिनि, जेके वक़्त ब वक़्तु असांखे अचनि थियूं पियूं। हाणे ईअं ई त मां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि करे चुको हुअमि त इश्क हुजे, मुहबत हुजे, प्यारु हुजे, पीड़ा हुजे, छो कुझु बि हुजे, वरी इश्क जी इंतिहा अचे थी। जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथनि वेस, साइरी सूंहं जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथनि वेस, चोटा तेल चंबेलिया हा हा हो हमेश, पसियो सूंहं सैद चए नींहं अचनि नेश, लालनि जी लबेस आतण अखर न हुजे। माना जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथनि वेस, चोटा तेल चंबेलिया हा हा हो हमेश। इहा कैफ़ियत कहिड़ी आहे? इहा इश्क वारी, इहा मुहबत वारी कैफ़ियत आहे, जंहिं कैफ़ियत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इते पहुतो आहे वञी ऐं इहा पंहिंजे महबूब जी जेको आहे सो लालनि जी, लबनि जी, वारनि जी, ॻाल्हियुनि कपिड़नि जी, हर हिकु शइ जी जेको आहे सो ॻाल्हि करे पियो थो। न रुॻो एतिरो, पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ में असांखे जेको आहे सो खिल भोग बि मिली आहे। उहो बि आहे, ईअं न त उहो कोन्हे को। वॻंदु वरी आयो किनो थियो कुझो, वॻंदु वरी आयो किनो थियो कुझो, छॾे न मोज़ो लॻसि आर अतारसी। उन जेको मुहबत उहा लहूं जेका लॻल आहे उहा अतारसी लॻल आहे, इन जे करे उहो पासो छॾे ई कोन थो, हमेशह घरां मोटी अचे थो, पंहिंजे वञे खां मोटी अची वरी हिते अची बीह रहे थो। इहा रमज़ूं आहिनि, इहे हालात आहिनि जेके शाह लतीफ़ भिटाई जी शाइरी में असांखे मिलनि था। उहे वक़्तु ब वक़्तु, छो त इंसानु कॾहिं बि हिकु करो न रहंदो आहे, हिकु करे हुजे हा त पोइ हिकु शाइरी हुजे हा। ऐं अहिड़ी शाइरी जे लाइ चयो वियो आहे त इहा आहे बलागत जी शाइरी, जेका वक़्त ऐं हालात जे मुताबिक़ हुजे। शाह जी शाइरीअ में बलागत जो जाइज़ो आहे ई इहो। कॾहिं ससुईअ जे सुरनि जी ॻाल्हि थो करे, त कॾहिं मूमल जे माण्हुनि जी ॻाल्हि थो करे, त कॾहिं सोरठ जी जेको आहे सो संग जी ॻाल्हि थो करे, त कॾहिं जेको आहे सो वरी असांखे ॻाल्हि थो करे जेको आहे सो खाहोड़ियुनि जी, त कॾहिं जेको आहे सो केॾारे जी ॻाल्हि थो करे, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾेहड़ा, इहे ॻाल्हियूं बि अचनि थियूं। शाह लतीफ़ जेको आहे उहो कंहिं हिकु करो शाइर न हो। कॾहिं कॾहिं त जेको आहे सो नूरी जाम तमाचे ते पहुतो वञे, उनजी शाइरी जे जेको ज़िक्र कए। हाणे हर हिकु जी ॻाल्हि कया आहे त हाणे केॾारे में जेको आहे सो ग़म जो फ़लसफ़ो आहे, त सुरसनी में ग़म जो फ़लसफ़ो आहे। ससुईअ ते पूरा 5 सुर चई छॾिया, उन 5 सुरनि में अलॻि अलॻि शयुनि खे, अलॻि अलॻि कैफ़ियतुनि खे वाज़े कयाई, त इहे वरी जेको आहे सो वग़ैरह कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखिड़नि माण्हू आहे मिठु घणो। हाणे असांखे सम्झाइण जी कोशिशि करे पियो थो, असांखे ॻाल्हाइण जी, असांखे जेको आहे समाजी बुनियादनि ते पियो थियो त जेको आहे सो उन्हनि पखियुनि खां सिखो, प्रीत सिखो, कहिड़े नमूने सां जेको आहे सो उहे जेको आहे सो पंहिंजी प्रीत लॻायो वेठा आहिनि। अहिड़े ई नमूने सां वरी जेको आहे सो सना भाए में सिप विया वासीगनि खे, सना भाए में सिप विया वासीगनि खे, जिनी जी झड़प हाथी हंधा न चुरे। हाणे इहे सभई छा आहिनि, इहा हिकिड़ी न आहे, इहा कॾहिं कॾहिं जेको आहे इंसान खे तलक़ीन करे थो, उहो पंहिंजे अंदर जे जज़्बनि खे ज़ाहिर करे थो, उन्हनि खे वाराए थो ऐं उन्हनि खे जेको आहे सो अॻियां करण जी कोशिशि थो करे। जॾहिं ससुई वरी चयो ॾाघनि ॾेरनि डूंगरनि ॾुखनि आऊं ॾधी, ॾाघनि ॾेरनि डूंगरनि ॾुखनि आऊं ॾधी, पुछां पेर पुनूअ जा विझां विख वधी, लिखे आऊं लधी न त पतनि पंधु केरु करे। हाणे इहा जेको सॼो हिन कैफ़ियत आहे, चए थो मां जेको हिकु लफ़्ज़ हो, मुंहिंजो लेखक हुयो, मुंहिंजो लिखियलु हुयो, जेकॾहिं मुंहिंजे नसीब में इहो लिखियलु न हुजे हा त शायदि ई मां जेको आहे सो अहिड़ा ॾुख, अहिड़ा ॾाखड़ा ॾिसां हा। इन ई करे अॻिते वरी चवे थो त सर्जियसि था सूर सामायसि त सुख विया, सर्जियसि था सूर सामायसि त सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। कहिड़ो जज़्बो आहे, कहिड़ो जज़्बो आहे। हा, इहो जज़्बो, इहो जेको आहे सो अंदर जो उधमो उहो ई आहे जेका ससुई पंहिंजी वातां पाण ॿुधाए पई थी। जीअं ॻाल्हि कई उठ वेरी उठार वेरी वेरी थियण में ॾेर, इहा ससुई पंहिंजो जेको आहे सो उन जज़्बे खे, उन खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई अथई। अहिड़ा केतिरा ई ॿिया शेर आहिनि। दोस्त सॾाए सभु को जानी ज़बानी, दोस्त सॾाए सभु को जानी ज़बानी, आहे आसानी कम पए कल पए। माना कहिड़े कहिड़े जज़्बे जी ॻाल्हि कजे, कहिड़े कहिड़े जेको आहे सो अंदाज़ जी ॻाल्हि कजे। इंसान में हिकु करो को बि जज़्बो न आहे।
जेकर हिकु करो जज़्बो हुजे हा त उहो शायदि ई कॾहिं जेको आहे सो शाइरी खे अॻिते वधाए सघे हा ऐं हली सघे हा। हर हिकु नज़र ते, हर हिकु लम्हे ते, हर हिकु वक़्त ते इंसान जो जेको जज़्बो आहे, जेको जोश आहे, जेको लम्हो आहे, जेको ख़्यालु आहे, जेको पूर आहे, उहो अलॻि हुजे थो ऐं उन ते बुनियाद ते हू शाइरी करे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे हिकु शाइरी कई आहे जेका असां तव्हांजे साम्हूं अॼु पेश कई साईं। उमेद थो कयां त तव्हांखे बलागत जेको आहे उहो सम्झ में आयो हूंदो ऐं बलागत छाखे थो चइजे उन जी मां कोशिशि कई आहे त तव्हांखे सम्झाए सघां, तव्हांखे उनजी ॿुधाए सघां त बलागत जी माना छा आहे, बलागत जो मतिलबु छा आहे ऐं शाह लतीफ़ जी शाइरी में बलागत